वारी मदद हक़ मौजूद। अॼु 8 जनवरी जेको सॼी सिंध में तालीम जो ॾींहुं करे असां मल्हाईंदा आहियूं। मां उन्हनि सभिनी दोस्तनि खे मीरपुर ख़ासि, उमरकोट, घोटकी, कंदकोट, लाड़काणो, शिकारपुर, हैदराबाद ऐं उन्हनि स्कूलनि में जिन प्रोग्राम मल्हाया आहिनि 8 जनवरी जो, उन्हनि खे मां मुबारकबाद पेश थो कयां। मां कराचीअ में हुयुमि त उनजे करे इहो मुनासिबु हो त कराचीअ में बि हिकिड़ो आवाज़ उथे, छाकाणि जो हेडक्वार्टर सिटी आहे कैपिटल जो। त अॼु प्रेस क्लब जे दरवाज़े ते तालीम सां जेके मसाइल आहिनि असांजा, उन में जेको नौजवान पहिरियों नौजवाननि जे लाइ मां डिस्कस कयां त नौजवान जेके IBA जा 21-22 में मेरिट ते भर्ती थिया, उन में तव्हांखे ख़बर आहे त सरदार शाह इहो ऐलान कयो त 55 ते सीटूं पूरियूं थी वयूं ऐं उन खां पोइ जॾहिं प्रेशर डेवलप थियो, जेको कारो कानून 45-55 जो उहो हटी वियो। हटण खां पोइ जॾहिं अकबर लगारी जो पुट न पियो थिए ऐं पोइ ॿियो मसइला पंहिंजा हिननि जा हार्ड एरिया सॉफ्ट एरिया जा ड्रामा हिननि करे ऐं पोइ 30 ते हिननि जेको आहे सो ॾियणु शुरू कयो। ख़ैर देग पकी, पर उन खां पोइ वेंदे जॾहिं हुकूमत पीपल्स पार्टी ख़तम पई थिए त हुननि अकबर लगारी बेहोशी जे आलम में फ्रीज़ करे वियो। जॾहिं त न इलेक्शन कमीशन खे प्रॉब्लम हो, न को कोर्ट जो अहिड़ो डिसीजन हुयो, पर फ्रीज़ थियण खां पोइ जेके 25,000 उम्मीदवार जिन खे ऑर्डर बि मिली चुका आहिनि ऐं उन खां अलावा जिन जो मेरिट लिस्टनि में नाला हुआ, वेटिंग में हुआ, उहे तमामु घणो आज़ार में, तकलीफ़ में, ॾुख में हुआ आहिनि। हींअर ताईं उन्हनि खे 6 महीना गुज़री विया आहिनि ऐं कोर्टुनि जा बहाना निगरान वज़ीर ऐं जेको निगरान वज़ीर राणा हुसैन ऐं शीरीन, उहे सदा हिन खे कूड़ा ॾटा ॾेई ऐं 6 महीना कढी विया आहिनि। हाणे ख़बर पई आहे त उहे चवनि था त नई काबीना जॾहिं ईंदी त पोइ पाण डिसाइड कंदी या हाणे कोर्ट डिसीजन कंदी। त उन हिसाब में महिरबानी करे मां प्रेस क्लब कराचीअ तां सिंध हुकूमत खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे जेको इहो असांजो फ्रीज़ कयो वियो आहे प्रोसेस, उनखे अनफ्रीज़ कयो वञे ऐं उहे जेके 30-39-40 खां मथे जेके दोस्त वेटिंग में आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो वैलिडिटी ॾिनी वञे ऐं उनखे जल्द से जल्द ऑर्डर ॾिना वञनि। बाक़ी ओवरऑल सिंध जी तालीम जे लाइ इहो आहे त मां ताज़ो अनाउंस थियो आहे, इंक्वायरी कमेटी थी आहे। रुगो हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायांव त 736 करोड़ फर्नीचर जा काजी आहिनि 2 सालनि में। को फर्नीचर ख़रीद न थियो आहे किथे बि न। लगारी साहब वेंदे चई वियो आहे त 20 लख ॿारनि खे असां किताब न ॾेई सघियासीं। उहो मुगल जेको सिंध टेक्सट बोर्ड जो चेयरमैन आहे, 200 करोड़ उन्हनि खाधा आहिनि ऐं ॿारनि खे 20 लख किताब, 20 लखनि खे किताब न मिली सघिया। उन खां पोइ लगारी साहब पाण फरमाइश करे ॿुधाए वियो त 20,000 जेके बरसाति में स्कूल डैमेज थिया, उन में असां हिकिड़े जो बि कमु न कराए सघियासीं। ॿियो इहो बि चयो हुई त अहिड़ी सिंध जे तालीम खाते में मुदाख़लत आहे जो 60 DOs आहिनि, मां हिकिड़े खे बि हथु नथो लाए सघां। हाणे पाण लगारी जेको सॼो ॾींहुं पीपल्स पार्टी जी हुकूमत ई त चमचागिरीअ में पूरो सरदार शाह में, हाणे जॾहिं हुकूमत वई ऐं हुनजा आख़िरी ॾींहुं रिटायरमेंट जा थिया त शींहुं थी वियो, आंगर कटराए शहीदनि में शामिल थियणु बचाए। एॾा साल में अदीब दानिश्वर हिननि सिंध जी तालीम खे केॾो तबाह कयो आहे। 20,000 स्कूलनि में पाणी कोन्हे, जेके ॿार असांजा पढ़नि था उन्हनि खे पाणी पीअण जो जेको आहे सो सहूलियत न आहे। 4 दीवारियूं 17,000 खे न आहिनि। छतनि जंहिंमें जिन 20,000 त बरसाति में जेको गड़बड़ थिया, उन्हनि जी का मरमत न थी सघी आहे। फर्नीचर कंहिं बि स्कूल में पूरो न आहे। STR जे मुताबिक़ जिते घणा ॿार आहिनि उते थोरा उस्ताद आहिनि, जिते थोरा ॿार आहिनि उते घणा उस्ताद आहिनि। अहिड़ो ज़ुल्म आहे हिन तालीम सां त असां सॼी सिंध में इहो ई डिमांड आहे त जदीद तालीम खे प्रमोट कयो वञे। टीचर लाइसेंस जेके आहिनि उहे वैलिड आहिनि, उहो सुठी ॻाल्हि आहे, पर हिननि जी जेका पॉलिसी आहे ठीकु न आहे। जॾहिं त जे मेडिकल जा इदारा आहिनि, जे इंजीनियरिंग जा इदारा आहिनि, अहिड़े क़िस्म जा टीचिंग जा इदारा हुजनि जिते 4 साल हिन जो प्रोफेशनल ट्रेनिंग हुजे, उहे शुरूअ में ई उन में दाख़िल थियनि ऐं जॾहिं निकिरनि त पोइ हुननि खे जेको आहे टीचिंग जे लाइ उहे वैलिड हुजनि।
हाणे ग्रेजुएशन करे अचनि पोइ B.Ed कनि पोइ M.Ed कनि पोइ उन्हनि खे टीचर कयो वञे वरी तव्हां पोइ उन्हनि खे लाइसेंस ॾियो दिस इज़ अ वेरी बैड पॉलिसी त लाइसेंस ज़रूरी आहिनि पर उन जे बावजूदि उन्हनि जे लाइ इंस्टीट्यूशन खे बहितर कयो वञे उन्हनि खे बहितर ट्रेनिंग्स ॾिनियूं वञनि ऐं अहिड़े क़िस्म जो जदीद कोर्स ॾिनो वञे जंहिंमें सभु सब्जेक्ट रखिया वञनि ऐं उतां ई जेको आहे 4 सालनि ताईं उन्हनि खे पढ़ी ऐं उन्हनि खे पोइ उहे टीचर कंफर्म थी सघनि था त कराची जी प्रेस क्लब तां मां पुराणनि खे त क़ुर पुॼे जेका हुकूमत आई जिन असांजो 260 अरब जूं बजेटूं 250 अरब जी बजेट 240 अरब जी बजेट 230 अरबनि जी बजेट इहा मिलाए त 1300 जे लॻभॻि उन खां बि मथे अरब थियनि था जेको 5 सालनि में जेको आहे हुननि लुटिया आहिनि पर तालीम जी का बि तरक़ी न आहे उस्तादनि जी भर्तीअ जे लाइ सदाईं अकबर लगारी ऐं सरदार सां झुमरियूं झाड़नि असां भर्ती कई क़ुर पुॼेव तव्हां कहिड़ी भर्ती कई तव्हांखे कोर्ट जेको आहे हुकुम कयो त 2 महीननि में 45,000 टीचर भर्ती कयो हुकुम कोर्ट ॾिनो इम्तिहान मेरिट कई IBA तव्हां पंहिंजे टेन्योर में ॿियो कुझु बि न कयो आहे जिते माल आहे भर्तियूं प्रमोशन नौकरियूं इन क़िस्मनि खां सवाइ कहिड़ो तव्हां फर्नीचर ॾिनो आहे कहिड़ा तव्हां स्कूल ते जेको आहे मरमत कराइनि असांजूं साइंस लैबूं पोइ कॉलेज हुजनि या स्कूल हुजनि तव्हां विज़िट कयो ॿारनि खे कंहिं बि क़िस्म जा प्रैक्टिकल्स नथा कराया वञनि साइंस जे सब्जेक्टनि ते अंग्रेज़ी जे सब्जेक्टनि ते को बि तवजो नथो ॾिनो वञे साइंस लेबोरेटरीज़ डल लॻियूं पियूं आहिनि असांजी डिमांड आहे त सॼे सिंध जे